अस्सलामुअलैकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अली हसन चड्ढर ज़हर ज़िंदगी जो डॉक्टर है। आवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल अली हसन चड्ढर फैंस। अॻी केस जे बारे में अवां सां ॻाल्हि कजे उन खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। थी सघे त मुंहिंजो फेसबुक पेज अली हसन चड्ढर फैंस के भी फॉलो कयो। दोस्तों, अॻी किस्त जेका आहे उहा मज़ेदार थियण वारी आहे। एक पासे दोस्तों नवाब खान परेशान आहे शेर अली जी एंट्री, असद कुरैशी जी एंट्री ते। उन जे करे नवाब खान हाणे इंस्पेक्टर इकबाल के जेको ट्रांसफ़र कराए थो हिते रखाए थो ऐं असद जी ट्रांसफ़र ॿी जगह ते कराए थो। इंस्पेक्टर इकबाल उहो इंस्पेक्टर आहे जंहिं शेर अली के पहिरें बि नवाब खान जे चवण ते हुन मथां कूड़ो इल्ज़ाम हणाए, हुन ते कूड़ो हथियार ॼाणाए हुन खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो हो। ऐं हाणे जेको आहे जल्द इकबाल जी भी एंट्री थियण वारी आहे ऐं ड्रामे जो हिन सां बि नओं रुख ईंदो, छो त हीउ इंस्पेक्टर तमामु ख़तरनाक इंस्पेक्टर आहे। होॾां मीर जेको आहे उहो चवे थो त बहावल खान जे घर ते हमिलो कजे, पर मूसा रोके थो। मूसा खे ख़बर आहे त बख़्त वॾो ख़तरनाक आहे ऐं बख़्त ई बहावल खान खे मारे हुननि मथां खून जो इल्ज़ाम ॾींदो। ऐं नवाब खान बि वॾो परेशान आहे ऐं ॿिए पासे अकबर बि वॾो परेशान आहे। उन जो कारण इहो आहे त नवाब खान सिजावल खान जो फ़सुलु तबाह थी चुको आहे ऐं हू सिजावल खान खे ॿुधाए बि कोन थो, छो त सिजावल खान ॿाहिरि वियल आहे। ऐं जॾहिं सिजावल खान ईंदो त हिकु वॾो बंभड़ मचंदो ऐं उन जो शक जेको आहे ॾिसूं था कंहिं तरफ़ वञे थो, छो त इहा ॿारे छॾी आहे त शेर अली ही जेको फ़सुलु साड़िया आहिनि। ऐं हुन खां पहिरियां शेर अली खे सिजावल खान जे ई उताक मां गिरफ़्तार कयो वियो हो। थी सघे थो त सिजावल खान जो उन ॾांहुं बि शक वञे, पर अञा बि नवाब खान खे ख़ौफ़ आहे त सिजावल खान जो शक होॾे घटि वेंदो ऐं नवाब खान ॾे शक वेंदो। उन जे करे नवाब खान इकबाल खे घुराइणु चाहे थो। ॾिसूं था अॻी किस्त में, ऐं हीअ तमामु बहितरीनु रात वारी किस्त हूंदी। इन ते पंहिंजे अली हसन चड्ढर खे ॾींदा इजाज़त। वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।